लाड़काने जी मॉडल कोर्ट में क़त्ल केस जी ॿुधणी दौरान ॾोह साबित थियण ते जवाबदार मीर नूरल मक्सी खे उम्र कैद ऐं 10 लाख ॾंड जी सज़ा ॿुधाई वई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अहमद मुश्तबा। जी अहमद, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुलु, अव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त अॼु लाड़काने जे मॉडल कोर्ट में क़त्ल केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान ॾोह साबित थियण ते जवाबदार मीर नूरल मक्सीअ खे उमिरि क़ैद ऐं 10 लाख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। अव्हांखे मां ॿुधायां त 3 साल अॻु रहमतपुर थाणे जी हद घासले डिपू वारे इलाइक़े में मोटर साइकिल बीहारण वारी ॻाल्हि तां जवाबदार नूर मोहम्मद मक्सी गोलियूं हणी नौजवान मोहम्मद रज़ा जतोईअ खे क़त्ल करे छॾियो हुयो, जंहिंजी फरियाद संदसि जे पीउ शहज़ाद रज़ा जतोई रहमतपुर थाणे ते दाख़िल कराई। जंहिं केस जी अॼु ॿुधणी थी मॉडल कोर्ट जे जज राशिद अली दायो वटि ॿुधणी थी, जंहिं दौरान क़त्ल जो ॾोह साबित थियण ते अदालत जे जज जवाबदार खे उमिरि क़ैद ऐं 10 लाख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे। जी अहमद मुश्तबा, अपडेट करण लाइ अव्हां जी महिरबानी।